अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे ज़बरदस्त अपडेट ॾींदासीं तकरार ड्रामे जे बारे में। ऐं अगरि तव्हां ड्रामा शौक़ सां ॾिसंदा आहियो त पोइ हीअ अपडेट तव्हांजे कम जी आहे, इन खे आख़िर ताईं ॾिसिजो। अगरि तव्हांखे शौक़ु ड्रामनि जो आहे त पोइ हीअ अपडेट तव्हांखे ॾिसणु घुरिजे। वीडियो खे अॻिते वधाईंदा हलूं दोस्तों, पहिरियां इन वीडियो खे पूरो ॾिसी ऐं शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा, असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, जीअं हाणे असद कुरैशी जी एंट्री तव्हां ॾिठो त थी चुकी आहे, लेकिन एपिसोड में अञा ताईं असद कुरैशी नज़र न आयो आहे। लेकिन रिकॉर्डिंग में हू नज़र अची रहियो आहे त बाबा हुनजी रिकॉर्डिंग हली रही आहे। लेकिन तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं, अॼु पूरी मालूमात ॾींदासीं त अगरि असद कुरैशी एंट्री जॾहिं कंदो ड्रामे में, दबंग एंट्री आहे हुनजी, ऐं उनजो रोल ख़ासि कहिड़ो हूंदो, हू नवाब खान के ज़लील ख्वार करण जे लाइ अची रहियो आहे, या वरी नवाब खान जो साथ ॾियण जे लाइ अची रहियो आहे। बिल्कुलु दोस्तों, असल में जेको असद कुरैशी जी एंट्री थींदी उहा मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे मां पक इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जेको नवाब खान आहे उनजो दुश्मन थी करे असद कुरैशी ईंदो, यानी पुराणो दुश्मन हूंदो। जीअं मूसा वारा ॾुखायल मतिलबु तंग थियल नवाब खान खां, ऐं असद कुरैशी बि ईअं ई मतिलबु पुराणो दुश्मन ज़ाहिर थींदो उहो नवाब खान जो। ऐं पोइ सजावल वारनि इन्हनि सां गॾिजी करे मतिलबु पोइ अॻिते दुश्मनी वधाईंदो नवाब खान सां, लेकिन उहो साथ ॾींदो सजावल वारनि खे, मूसा वारनि खे। ऐं हिकिड़े क़िस्म जो उहो बि वॾेरो हूंदो, उनजी पंहिंजी औताक ऐं पंहिंजो सिस्टम, पंहिंजा माण्हू, जीअं सजावल खान जा पंहिंजा माण्हू आहिनि ऐं नवाब खान जा पंहिंजा माण्हू। अहिड़े हिसाब सां नवाब खान खे ज़लील ख्वार करण जे लाइ असद कुरैशी अची रहियो आहे।